अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मुर्शिदना व हादियना व महदियना व महबूबना व महबूब रब्बिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व हकीम तबीब क़ुलूबिना व सिराजम मुनीरा मौलाना व मलजअना व मलाज़ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रहु हत्ता अब्लुग़ मजमअल बहरैन औ अमदिय हुक़बा फलम्मा बलगा मजमअ बैनिहिमा नसिया हूतहुमा फत्तख़ज़ सबीलहु फ़िल बहरि सरबा फलम्मा जावज़ा क़ाल लिफ़ताहु आतिना ग़दाअना
लक़द लक़ीना मिन सफ़रिना हाज़ा नसबा क़ाल अरअयत इज़ अवैना इला अस्सख़रति फ़इन्नी नसीतुल हूत वमा अंसानीहु इल्ला अश-शैतानु अन अज़कुरहु वत्तख़ज़ सबीलहु फ़िल बहरि अजबा क़ाल ज़ालिक मा कुन्ना नबग़ि फ़र्तद्दा अला आसारिहिमा क़ससा फ़वजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतन मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। दीरोज़ दर गुस्तां सरा हमहतूतियाने खुशनवा कहती थी नाते मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। उमरिया भी अपने शौक में डाले हुए सरसों में कहती थी अपने ज़ौक़ में कशफ़त दुजा बिजमालिही। बुलबुली भी सू बसू ले ले के हर एक गुल की बू करती थी बाहम गुफ्तगू हसनत जमीउ खिसालिही। चिड़ियों की सुनकर चढ़ चढ़े इंसान भला क्यों चुप रहे लाज़िम है उस पर यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। बुलंद आवाज और मोहब्बत के साथ मिलकर पढ़े सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हम्दो सलात के बाद वाजिब सदर इहतराम मुहतरमुल मकाम अल वहीद फी तबई सईद उस्ताजुल उलमा
अति किबला अल्लामा मौलाना से मुफ्ती मोहम्मद इब्राहिम बख्शी ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुल कुदसिय्या अजीजुल कद्र उस्ताजुल उलमा मुजाहिद अहले सुन्नत हते अल्लामा मौलाना खलीफा सैयद मोहम्मद रफीक मोजाई बख्शी ताहिरी दामत बरकातुल आलिया वाजिब तज़ीम व एहतराम हते मौलाना खलीफा सैयद दोस्त मोहम्मद बख्शी ताहिरी दामत बरकातुल आलिया अजीजुल कद्र हते मौलाना खलीफा सैयद जान मोहम्मद ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुल आलिया व दीगर ज़ीवकार उलमाए किराम खुलफाए ज़ाम सादात किराम सना खाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और मेरे प्यारे मुसलमान भाइयों पीर भाइयों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु व ज़ुबरहानुहु की तौफीक और इनायत से हमें अज़ीम शान सालाना 11वीं शरीफ की महफिल में हाजिर होने का शरफ और मौका नसीब हुआ है। दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत हमारी इस हाज़री को अपनी बारगाह में मंजूर व मकबूल फरमाए। हमारे निहायत ही मेहरबान मुशफिक दोस्त हाजी मोहम्मद कासिम साहब, उनके फर्जंदगान और अहबाब ने इस अजीम शान महफिल को सजाया। दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत उनके रिज़्क़ में, औलाद में, घरों में, बच्चों में बरकतें रहमतें नसीब फरमाए। मेरे आप हज़रात के सामने अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ुबरहानुहु के कलाम मुक़द्दसा से चंद आयात की तिलावत का शरफ़ हासिल किया है। इन आयात मुबय्यनात का मुख्तसरन तफसीर आपकी खिदमत में अर्ज करके एक दो बातें हुज़ूर सय्यदना गौसुल आज़म महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी तंदीले नूरानी शहबाज़े लामकानी सय्यदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु के मनाकिब में अर्ज करके अपनी गुफ्तगू खत्म करूंगा। दुआ करें कि अल्लाह रब्बुल इज्जत हम सबको अपने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम की सच्ची पक्की मोहब्बत कामिल इत्तिबा और गुलामी नसीब फरमाए। अब न को आमीन था चो न को था बिल्कुल चो भला कुछ तो चो लंगर जो इंतजाम आहे। अब सिंधी समझो था, उर्दू में नथा समझो, सिंधी नथा समझो तो छा समझंदा हो। अल्लाह जे महबूब जा आशिको मुखे सिंधी ॻाल्हाइण में आसानी लॻंदी आहे, पर तव्हां उर्दू जो जवाब ई कोन था ॾियो, तव्हां सिंधी में शुरू थी वेंदो। जे उर्दू में सिंधी मां बि चवां त नेटवर्क लॻे कोन, मां उर्दू में तो ॻाल्हायां है समझन कोन था अलाए छा। अजा समझो था त वरी आवाज़ सां मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह का जो प्यारो कलीम मूसा कलीमुल्लाह पंहिंजे उम्मत गुलामन जे सामूं एक ॾींहुं खिताब पे फरमाया। खिताब कंदे कंदे बनी इसराइल मां एक शख्स सोन जो कम कंदो, उहो उथी बीठो चवण लगो, अल्लाह का कलीम पैगंबर
तुझी अजमत, तुझी इज्जत, तुझी रिफत, तुझी शान जी बुलंदी असा इंसान था जाने सघूं, पर तोखे त खुदा पैगंबर पंहिंजो कलीम बनायो आ। तू पंहिंजी निगाह नुबुवत सां ॾिसी ॿुधा त हिन वक्त दुनिया में तो जहिड़ो ॿियो को आहे या तोखां को शान में वधीक बि आहे या न? अल्लाह जे कलीम जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त साईं जो तवज्जो वियो इन पासे त ख़ुदा जी ज़ाती बाबरकात, नुबुवत, रिसालत ऐं पंहिंजे हम कलामी जो शरफ तरबो मुख्य था कयो। मखलूक मां अहिड़ो कंहिंजे मथां फज़ल, अहिड़ी महिरबानी न थी आहे। त साईं फरमायो हिन वक्त रूए ज़मीन ते जेका करम नवाज़ी, जेका फज़ल ऐं मेहरबानी खुदा जी तरफां मूंखे हासिल आहे, अहिड़ी का ॿिए ते न आहे। जॾहिं इहा कलाम, इहो कलाम या ॻाल्हि करे बस कयो, अल्लाह जी तरफ़ खां जिब्रील अमीन आयो, पैगाम खणी आयो। ए अल्लाह जा कलीम, खुदा जी ज़ाती बाबरकात फरमायो त तो पंहिंजे लाइ फरमायो आहे त तोखां सवाइ हिन रूए ज़मीन ते को अहिड़ो शख़्स न आहे जेको अल्लाह जे फज़ल ऐं रहमत जे इन तरह सां लाइक़ ऐं फ़ाइक़ हुजे, जेके एॾी महिरबानी ऐं फज़ल ऐं रहमत मुयसर हुजे। तो इहा निस्बत रुगो पंहिंजे लाइ कई आहे। अल्लाह जी ज़ाती बाबरकात में मुंहिंजा कलीम तोखां सवा अञा हिकु अहिड़ो बानो आहे जिते वधीक मेहरबानी फरमाई। अल्लाह जे कलीम जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त अर्ज़ कई, मुंहिंजा मौला पोइ जंहिं ते तुंहिंजी करम नवाज़ी आहे, जंहिंखे तो मूं खां वधीक रहमत ऐं फज़ल ऐं मेहरबानीअ जो मक़ाम बख़्शो आहे, मुंहिंजी दिलि थी चवे त मां उन जो दीदार कयां, उन जी ज़ियारत कयां, उन जी सोबत में वञां। अल्लाह जी कलीम खे रब्बे करीम फरमायो त मूसा कलीमुल्लाह उन जे लाइ तोखे सफ़र करणो पवंदो, पंहिंजो घर छॾणो पवंदो, सफ़र जूं सऊबतूं बर्दाश्त करियूं पवंदियूं। जे तयार आहीं त मां रब तोखे उन जो मक़ाम ऐं रस्तो ॿुधाइण लाइ तयार आहियां। अल्लाह जी कलीम के मुंहिंजा मौला तुंहिंजे उन दोस्त जी ज़ियारत जे लाइ, उन जी सोबत ऐं संगत ऐं मैयत जे हुसूल जे लाइ मूं कलीम खे जेको करणो पियो, जेको मुंहिंजे वस में आहे, मां कंदुसि, चाहे उन जे तलाश में मूंखे पूरी ज़िंदगी सफ़र करणो पवे। अल्लाह जी ज़ाती बाबरकात फरमायो पोइ तरीक़ो इहो आहे, बाज़ार मां हिकिड़ी मच्छी ख़रीद कर, उनखे ठाहे भुनी तयार कर, खाधे जे लाइ तोशेदान में रख ऐं दरियाह जे किनारे, समुंड जे किनारे सफ़र कर शुरू कर, जिथे उहा मच्छी ज़िंदा थी उन दरियाह में, समुंड में वञी पंहिंजो रस्तो ठाही, निशान रसे, उन जगह ते मुंहिंजे उन दोस्त सां तुंहिंजी मुलाक़ात थींदी ऐं उन मक़ाम जो नालो मजमउल बहरैन। ये ॻाल्हि यादि रख। अल्लाह जी कलीम खुदा जी हिदायत मुताबिक़ इंतज़ाम कयो, मच्छी वठी आयासीं, तैयार करायो, फिराई कराए तोशादान में रखियो, पंहिंजो ख़ास खलीफो, खादिम, खिदमतगार नौजवान यूशा बिन नून, जेको संदन जे दौरे नबूवत रिसालत में खुदा उनखे मूसा कलीमुल्लाह जी सोबत मां कामिल अकमल फैज़ जे करे नबूवत में अता फरमाई।
उन यूशा बिन नून खे बि पाण सां गॾु खयो सफ़र ते निकिरी पिया अल्लाह जो कलीम ज़्यादा तफ़सील सां ॻाल्हि पंहिंजे ग़ुलाम खे पंहिंजे ख़ादिम खे यूशा बिन नून खे न ॿुधाई बसि एतिरो फरमायो وَإِذْ قَالَ مُوسَى لِفَتَاهُ لَا أَبْرَحُ حَتَّى أَبْلُغَ مَجْمَعَ الْبَحْرَيْنِ أَوْ أَمْضِيَ حُقُبًا फरमायो पंहिंजी ख़ासि ख़ादिम यूशा बिन नून खे तबा असां हिन किनारे सां हलंदासीं तेसी ताईं सफ़र करणो आहे जेसी ताईं असां मजमउल बहरैन उन मक़ाम ते न पहुचूं या उन दोस्त खे न मिलूं पोइ चाहे असांखे पूरी ज़िंदगी सफ़र छो न करणो औ अमदी हुक़बा इहो सफ़र जारी रहे फलम्मा बलगा मजमअ बैनहिमा नसिया क़ूतहुमा जॾहिं उन्हीअ सफ़र जे दौरान हिक मक़ाम ते पहुता टकरी हुई जबल समुंड सां लाॻी थी साईं फरमायो तबा इहा मच्छी ॿाहिरि कढ बुख बि लॻी आहे थोड़ी देर आराम भी कयूं था मच्छी भी खाऊं था तोशादान खोली उन मां मच्छी कढी खाधो बाकी जेको हिस्सो बचो ओ तोशादान में रखी करे मूसा कलीमुल्लाह सुमी पिया यूशा बिन नून खिदमत में बैठो आ जागे हाणे यूशा बिन नून ॾिठो ओचितो समुंड जी तरफ़ खां दरिया जी तरफ़ खां हिक हवा आई उन हवा में कुदरती अहिड़ी कुदरत रखियल जो उहा हवा जीअं उन तोशादान जी खाधल मच्छीअ जे टुकड़े खे लॻी उहा मच्छी ज़िंदगी तड़पी उन तोशादान मां निकिरी ये सुक्कीअ तां हलंदी वञे जीअं पेरनि सां को पंधु कंदो आहे सुक्कीअ सां हलंदी वञे ऐं दरियाह जे अंदरि दाख़िल थी पर जिथां वञे पई उतां सुरंग ठाहींदी वञे पाणीअ खे चिरींदे निशान ठाहींदी यूशा बिन नून इहो मंज़र ॾिठो उन वक़्तु सोचई त अल्लाह जे कलीम खे उथारे ॿुधाइण साईं हे मंज़र ॾिसो फत्तखद सबीलहु फिल बहरि सरबा सुरंग ठाहींदी वञे पर सोची त ख़ुदा जो पैगंबर आहे साईं जॾहिं पाण आराम मां बेदार थींदो त पोइ अर्ज़ कंदुसि हाणे सुतो आहे आराम में खल ईंदो मतां बेदबी थी वञे इहा ॻाल्हि अदब जे करे हुन ज़िक्र न कई अल्लाह जो नबी बेदार थियो त साईं फरमाया हलूं त हिन खां इहा ॻाल्हि लुकणु विसरी ॿुधाइणु विसरी अर्ज़ की साईं हलो फलम्मा जावज़ा क़ाल लिफ़ताहु आतिना ग़दाअना लक़द लक़ीना मिन सफ़रिना हाज़ा नसबा काफ़ी पंधु कयो अल्लाह जे कलीम यूशा बिन नून खे चयो तबा अॼु हली हली थकिजी पिया हालांकि एॾी मुसाफ़त कई अथई पर थकावट थी आहे बुख बि लॻी आहे इहा मच्छी खणी आ त खाऊं जॾहिं ॻाल्हि मच्छीअ जी आई त चवण लॻो क़ाल अराइत इज़ अवैना इला सख़रति फइन्नी नसीतुल हूत वमा अंसानीहु इल्ला शैतान अन अज़कुरहु वत्तखज़ सबीलहु फिल बहरि अजबा
किबला गुस्ताखी माफ बेअदबी जे करे मां अवा के उथारियो कोनो हुयो अवा आरामी हुयो मो डिठो त मच्छी ओज तो जेका खादल हुई वा जिंदा थी तो शैतान मां निकरी ये दरिया जे अंदर दाखिल थी फतखद सबीलहु फिल बहर सरबा दरिया में सुरंग ठाई दे पे वई सई यो मां डिठो अजबा अजब जड़ो यो अचंबे जेड़ो मंजर मो डिठो हो मथी त उतई विसरी वई अल्लाह जी कलीम फरमायो काल ज़ालिक मा कुन्ना नबगी फरतद्दा अला आसारिहिमा क़ससा ओ यूशा बिन नून योई तो मकाम हो जे मकाम ते मच्छी जिंदा थी दरिया में रस्तो ठाई दी सुरंग बनाई वई हई उन जगह ते त उन खुदा जी वली दोस्त सां मुलाकात थियणी ही फरतद्दा अला आसारिहिमा क़ससा हाने पोए ते मोटी हलो निशानन ते हलो उन जगह ते हलो आ जिथे मच्छी दरिया में दाखिल थी फवजदा अबदम मिन इबादिना व आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा अल्लाह जो कुरान को चए यानी खुदा जो पैगंबर पर खास खादिम सां गड उन मकाम ते पहुतो जे जगह ते मच्छी दरिया में दाखिल थी ही जिंदा थी दाखिल थी ही सुरंग ठाके निशान बनाए वई ही उन निशान ते पहुता त अल्लाह जी नबी के खुदा जी उन दोस्त जी मुलाकात जो शरफ नसीब थियो उते दिसन उन सुरंग वारी जाए का अंदर विया मजमल बहरैन बिन दरिया इन समुंदरन जे मिलण वारी जाए ते ओ अल्लाह का जो वली साई चादर विझी सुतो पियो साई चादर मथा विझी सुतो पियो साईं फरमा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम या नबी अल्लाह मूसा कलीमुल्लाह तो मुझे नाले के बयानी थू यो को जानी तो तमा खुदा जो कम कलामी पैगंबर आए जी हाउ से तुझो नालो चाहे जी मुझो नालो मुझो नालो खिदरा मुलाकात थी वई अल्लाह जी पैगंबर से मुलाकात थी अक्सर मुफस्सिरीन यो लिखियो आता ते खिदर में खुदा जो पैगंबर पर बाज़ मुफस्सिरीन में जिनमें अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह भी शामिल आ वो फरमाइन था त मुझे तहकीक के मुताबिक खिदर खुदा जो पैगंबर न वली पर बहरहाल पैगंबरा नबिया या वलिया पर आहे खुदा जो बरगुज़ीदा बानू जिनला रब फरमाया अब्दम मिन इबादिना ओ मुझे खास बान मा एक खास बानू व आतैनाहु रहमतम मिन इंदिना जेके असा पंजे रहमत जे हिस्से मा खास हिस्सो अता कयो मिल्लतुन्ना इल्मा उनके असा इल्म लुदनी जे जोहर असा नवाज़ो हाने मूसा कलीमुल्लाह जो ओस ताईं पहुचण इन जे अंदर तफसीरी फवाइद में मुफस्सिरीन किराम कई नुकात लिखा पर चंद गालियूं अवां जे खिदमत में अर्ज रखा जेके अकीदे जे लाए निहायत अहम आहे छो त असां सभई जेके हिते मौजूद आहियूं निस्बत वारा आहियूं अल्लाह जे वलियन जा गुलाम आहियूं बैयत करण वारा अब सभई के न के पीर जा गुलाम आहियो न अक्सर त मुझे सुन साईं जा गुलाम पर जेको जे जो वो गुलाम अल्लाह जी वली जो खादिमा खुदा कदो तो हो दुनिया मा मुझे सुने हबीब जी निस्बत के सदके ईमान हासिल करे पो त तरीकत में बुनियाद इक्तिसाब फेज यानी फेज हासिल करने जे लाए
अव्वल शर्ता तो उहो सोहबत इख्तियार कर। छा इख्तियार करेबा ॻाल्हायो थोड़ी ॻाल्हियूं सम्झ वारियूं सम्झंदो त तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं ॻाल्हि यादि करणु खपे छो त तरीक़त वारे खे मुरीद खे इन ॻाल्हियुनि जो इल्मु लाज़िम हुजणु ज़रूरी आहे। जंहिंखे फैज़ वठणो आहे ख़ुदा जे के बि वलीअ खां बैयत खां पोइ उन जे मथां अव्वल सुहबत लाज़मी आहे। छा लाज़मी आहे ॻाल्हायो सुहबत मईयत संगत गॾु वेहण अल्लाह जे वली कामिल मुर्शिद जी महफ़िल अटेंड करण। पर इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फैसानी शेख अहमद सरहंदी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था सोबत खां बि अहम